अस्सलाम अलैका या रसूलल्लाह, अस्सलाम अलैका या हबीबल्लाह। जीअं त 28 जुलाई पूरी दुनिया में हेपाटाइटिस जो ॾींहुं मल्हायो पियो वञे, इन सिलसिले में असांजी तालुका हॉस्पिटल ठुल्ल में भी इहो ॾींहुं मल्हायो वियो। ऐं मां पंहिंजे तरफ़ों तव्हांखे गुज़ारिश कयां थो त असां कोशिशि करे हिते हेपाटाइटिस जो सेंटर खोलायो आहे। मां चीफ मिनिस्टर साहब ऐं अदी अज़रा पेचो साहब जेके असांजी मिनिस्टर आहे उनजो मां शुक्रिया अदा कयां थो। हिते अलहमदुलिल्लाह असांजे हॉस्पिटल ठुल्ल में हेपाटाइटिस जी स्क्रीनिंग भी थिए पई। इन सां गॾोगॾु जेके उन जूं ॿियूं टेस्टियूं आहिनि सपोर्टिंग उहे भी थियनि पयूं। ऐं अलहमदुलिल्लाह उन खां पोइ जेके उन जी मेडिसन आहे हेपाटाइटिस बी ऐं सी जी उहा भी हिते अवेलेबल आहे। इन जे करे महिरबानी करे जेके भी पेशेंट्स आहिनि हेपाटाइटिस जा उहे तालुका हॉस्पिटल ठुल्ल में अची करे जेकी इहा सहूलियत आहे उन खां मुस्तफ़ीद थी सघनि था। अल्लाह ताला सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे। ऐं तमामु घणी बीमारी आई आहे असांजे इलाइक़े में, छाकाणि त हिते पाणी सुठो न आहे ऐं उन खां पोइ ॿिया काफ़ी मसला मसाइल आहिनि। मां डॉक्टर इन ॻाल्हि खे सम्झां थो, ख़ासि करे जेके माण्हू वञनि था हजमनि वटि, उते जेके औज़ार इस्तेमालु थियनि था उहे भी स्टरलाइज़ न आहिनि। ऐं मां इहा भी गुज़ारिश कंदुमि जेके भी असांजा दोस्त जेके मूंखे ॿुधंदा आहिनि उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदुमि त महिरबानी करे तव्हां कंहिं भी सैलून ते वञो त उन में पंहिंजा जेके डिस्पोजेबल अॼुकल्ह अचनि था औज़ार उन्हनि सां जेकॾहिं तव्हां वार वग़ैरह ठाराईंदा हुए, दाढ़ी जा ख़त वठाईंदा हुए त वधीक उन में तव्हां सेफ रहंदा हुए। अल्लाह तव्हांखे शाद ऐं आबाद रखे पंहिंजे बचनि सां। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। पाकिस्तान।